अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ सब खैर खैरिंदा हूंदो। दोस्तों सिंध में एक मशहूर फनकार माशूक शर जो सॼी सिंध में धूम मचाए छॾी। वीडियो ॾिसण खां पहिरियों तव्हां असांजे चैनल में नवां आहियो त असांजे चैनल के सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन के क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। रोज़ मिलण पाण ईंदा पोइ रोज़ रोवारींदा, घाटी तंजी तैयारी, घाटी तंजी तैयारी। अल्लाह तौबा आज़ारी, अल्लाह तौबा आज़ारी, अल्लाह तौबा आज़ारी, अल्लाह तौबा आज़ारी। कंहिंमें ना है वफ़ाई, कंहिंमें ना है सच्चाई, रुॻे पूरी। दोस्तों अहिड़ा मनपसंद वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। मिलंदासीं हिक न्यू वीडियो सां गॾु। रोज़ मिलण पाण ईंदा पोइ रोज़ रोवारींदा, घाटी तंजी तैयारी, घाटी तंजी तैयारी। अल्लाह तौबा आज़ारी।